मासी तव्हां सुखा जो स्कूल जे लाइ मुखालफ़त कई हुई न? हाँ पुट, मुंहिंजो स्कूल पक्को सरकारी मंज़ूर थी वियो आहे अम्मा। ऐं अदी सुखा सच थी चोई? हा भूरा, तू बि असां ते टोका कंदे हुए न त हाणे पके घणनि खे था कना बचजनि। पुट हे त खासो थियो। ऐं अदा सारंग तो त वाकई करे ॾेखारियो ऐं असीं हैरान थी विया। मां त हाणे सुखा जो पको ऑर्डर बि कराईंदुसि, जंहिंमां सुखा खे पघार बि मिलंदी। हाँ पुट सारंग, हा मासी बिल्कुलु। ऐं मतलब त हाणे अदी सुखा खे पक्की मातरियाणी चऊं न? हा न त ॿियो वरी छा अदा, आऊं छा कंहिंखां घटि आहियां छा? सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।